नवीन कानून जी खोटाई खिलाफ इस्लाम कोर्ट में थर्ड टेक्निकल फोरम पारां कारूंजर बचायो सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, शाइरनि, अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे अॻवाननि शिरकत कई। उन हवाले सां पेश आहे फ़कीर बशीर जी ही रिपोर्ट। सियाहती, सकाफ़ती ऐं कुदरती हुसन रखंदड़ थर जे माथे जो झूमर कारूंजर जबल जी कटाई खिलाफ़ धरती धणी सरापा एहतजाज बणिजी विया आहिनि। उन सिलसिले में इस्लाम कोर्ट में थर टेक्निकल फोरम पारां कारूंजर बचायो कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि, शाइरनि, अदीबनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे अॻवाननि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त हिकिड़े पासे सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट हिकिड़े इलाइक़े खे, हिकिड़ी ज़मीन खे, हिकिड़नि जायुनि खे वर्ल्ड हेरिटेज डिक्लेयर करण जे लाइ वञनि पिया ऐं उन जी स्टडी उन्हनि यूनेस्को वारनि जे थ्रू उते जेकर जमे पिया कराइनि। इन क़िस्म जी उनजी इंटरनेट ते मवाद सॼो मिले थो। ॿिए पासे उन साॻी ज़मीन खे कटण जे लाइ जेकॾहिं लीज़ूं ॾियनि थियूं, इहो आइन जी रोशनी में असांजी सकाफ़ती ऐं सॼी दुनिया जा जेके इंटरनेशनल ट्रीटी जो उन जी रोशनी में इहो टोटल इलीगल कमु आहे, गैर क़ानूनी कमु आहे। उन कम खे रोकण जो बुनियादी हिकिड़ो ई जवाज़ आहे ऐं उन तॾहिं बि थी सघे थो जॾहिं इहा ज़मीन वर्ल्ड हेरिटेज में डिक्लेयर थींदी। ॼाणंदो त कारूंजर जो मामिलो ॾाढो हिसास ऐं अहम मामिलो आहे ऐं उनजे जेको कटाई जो मामिलो आहे, उन ते सिंध गवर्नमेंट जेके अखियूं पूरियूं आहिनि उन्हनि खे उहे अखियूं खोलणु खपनि। खे सिंध जे कंहिं माण्हू खे कारूंजर जी कटाई ऐं कारूंजर सां जेका हथ चुरान थिए बि उहा मंज़ूर कोन्हे का, उनखे रद्द करण जे लाइ जेको थर में हिकिड़ी तहरीक शुरू थी आहे, असां उन सां गॾु जेके माण्हू रहनि था हिन कारूंजर जे आबशारनि ऐं जेको नदियूं वहनि थियूं, उते डैमनि में पाणी गॾु थो थिए, उन पाणी जे करे माण्हू उते रहनि था ऐं ॿनियूं थियनि थियूं उते। ॿियो आहे चोपायो माल ऐं कारूंजर जबल जे कटिजण सां छा थींदो त हेठियां जेके टॉक्सिक जेके मेटल्स आहिनि, जेके ख़तरनाक जेके एलिमेंट आहिनि, उहे ॿाहिरि पाणी में अची वेंदा। माण्हू जॾहिं पाणी पीअंदा त उन में ख़तरनाक बीमारियूं थींदियूं। कारूंजर जबल जेको आहे इहो असांजो सिर्फ़ु हिन थर जो न बल्कि हिन जेको धरती जी जेका सॼी उमिरि जी टाइम लाइन आहे उनमें निकितल सभिनी खां पहिरियों नमूदार थियल जेके 7 शील्डूं आहिनि, उन्हनि में हिकिड़ी इंडियन शील्ड आहे। उन शील्ड जो ही अहम जबल आहे जेको इग्नियस शील्ड आहे। इग्नियस राग जेको आहे या अहिड़ा सख़्तु पथर जेके आहिनि उहे हिन ज़मीन जे मथाछिरे जो जेको मुतवाज़न आहे उन जा ज़िम्मेवार आहिनि। ही जेकॾहिं जबल डिस्टर्ब कबा त हिन सॼे इलाइक़े में तमामु वॾी तबाही अची सघे थी। हींअर जेका कोर्ट बि अदालत जेका आहे उन में फ़ैसिलो ॾिनो आहे ऐं हुकुम जारी कयो त जेका उनजी कटाई थिए थी या रोके वञे, पर असांजो मुतालबो इहो आहे त जेके लीज़ूं आहिनि उहे रद्द कयूं वञनि ऐं हिन खे आलमी सकाफ़ती जेका क़ौमी वरसो जेका आहे उनजो नालो ॾिनो वञे। थर टेक्निकल फोरम तरफ़ां मुनक़िद करायल सेमिनार में अॻवाननि मुतालबो कंदे चयो त कारूंजर धरतीअ ते नमूदार थियल सभिनी पहाड़नि में पुराणो आहे। कारूंजर 108 मज़हबी मागनि, सकाफ़ती जायनि ऐं हज़ारे जानवरनि, जड़ी बूटनि ऐं ख़ूबसूरत मंज़रनि ऐं 5 लख आबादी ऐं पार्कर जे ज़रख़ेज़ ज़मीन जो मुहाफ़िज़ आहे। उन खे बचाए समूरियूं लीज़ूं रद्द करे कारूंजर खे आलमी वरसो करार ॾिनो वञे। हुक्मराननि पंहिंजा पेट भरण जे लाइ सिंध जा सभु वसीला तीनवाल करे छॾिया आहिनि। सॼो कमु गैर क़ानूनी तौरु करे रहिया आहिनि। सिंधी क़ौम बार बार उन ई तहज़ीबी वरसे जी कटाई जी मुखालफ़त कई आहे। शुरू खां आख़िर ताईं मज़ाहिमत जारी रहंदी। असांजी सकाफ़त जा इंतिहाई अहम माग हिते आहिनि, उन्हनि जी कटाई कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। आख़िर में कारूंजर कटाई खिलाफ़ करारदाद पेश कई वई। कैमरा टीम सां गॾु फ़कीर बशीर, आवाज़ टीवी न्यूज़, इस्लाम कोट।